काफ़ी पुरानो दोस्त आहे, मुझो साथी आहे। उन्हें जे लाए मां उन जे शहर में हली चैरिटी शो कंदुसि, मां ॿिए शहर में कोन कंदुसि, मां हलंदुसि त मोरे हलंदुसि। छो त ॿियनि शहरनि में चैरिटी शो करे अलादा ज़रदारी साहब खे घुरायो थो वञे, पर मां पाण हुन वटि हली वेंदुसि। सो तहे दिल सां असां शुक्रगुज़ार आहियूं। असां नौशरो फिरोज वासी, असां मोरो वासी, किंग ऑफ पाकिस्तान चऊं था, उन्हनि जा तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियूं। मोरो जी आवाम खे अपील कंदुसि त हिकु दफ़ो ॿीहर ॿई हथ मथे करे हिकिड़ी ताड़ी लॻी वञे शमन अली मीराली साहब जे लाइ। सोशल मीडिया जे थ्रू ॾिसे त शमन पाकिस्तान शमन अली मीराली साहब सां केतिरो प्यार कंदो आहे। इहो अॼु ताड़ियूं ॿुधाईंदियूं। ऐं ही जॻह रेजो जेको लही पियो आहे, हिननि खे थोरो पकड़ियो। वॾी महिरबानी आहे मोरो जे दोस्तनि जी, शुक्रगुज़ार आहे हुननि जा। ऐं हिन सभिनी सिंध जे फनकारनि जे मां शुक्रगुज़ार आहियां जिन इहो अनाउंस कयो त भई असां जेको हिकु परफॉर्म कंदासीं, उन में जेको बि इनाम मिलंदो, जेका घर में ज़रदारी साहब जी हूंदी, असां न खणंदासीं। अवां ॾिठो कुर्बान जांडियो साहब ॻाए लही वियो, जेतिरा बि पैसा हुया उहे उन्हनि अलादा ज़रदारी साहब जिन जे लाइ ॾिना। ऐं मां तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियां। एडवोकेट जदीद अली साजिद जो हाणे मूंखे फ़ोन आयो त यार मां हिकिड़ो प्रोग्राम हैदराबाद में ख़तमु कयो आहे, मां हाला क्रास कया, मां पहुची वेंदुसि। मुंहिंजो जे नियत सची अथई त पहुची वेंदे, न त पोइ सतरनि खां नवाब शाह जो रूट वठी आला कंदो, उहो थोरी देरि में जॉइन कंदो। ऐं असांजो भाउ मुमताज़ मौलाई साहब उहो नवाब शाह खां निकिरी चुको आहे। शादी कमात सही, तू गुरब कमात सही, जगवात नाम